दोज़ख है। दुनिया दौलत के ॾिसी करे गुरूर ऐं तकब्बुर में अचण या इंसान जी खता है, भुल है। मरी वञण खां बाद अकेलो हलियो वेंदो, लेकिन दुनिया जे अंदर मौजूद आहे तॾहिं बि अल्लाह अहिड़ा करिश्मा ॾेखारे छॾिया आहिनि। घरवारी है मुड़स घर जे अंदर दस्तरखान लगल है, फल ऐं फ्रूट खाधो ऐं पीतो मानी वेठा पिया खाइन। दरवाजे मां आवाज आयो, गरीबा फकीरा मिस्कीना अल्लाह जे नाले जो सवाल है। वॾा पैसे वारा दुनिया है दौलत वारा होया, ज़ाल मुर्स बई इन गाल के तवज्जो सां ॿुधे मुसलमान मां पंहिंजे उनवान के आने तो इंशाअल्लाह। घरवारी जो मुर्स के फकीरा मिस्कीना कुछ खैरात दियो कावड़ के पैसे वारा के अमूमन फकीर हुंदा है, सखी हुंदा है तो जायज ते न ॾींदा आहिनि, एड़े जाय ते ॾींदा आहिनि जाते जायज ही न हुंदो आहे, मुस्तहिकी उहो माण्हू न हुंदो आहे। एड़ा माण्हू बि असां ॾिठा आहिनि छो त हराम जी माल, हराम जे माल खे हराम जे जाय इस्तेमाल कराईंदो, हलाल जे जाय ते कॾहिं कोन इस्तेमाल कराईंदो। बहरहाल घरवारी जो खैरात ॾिजे, बखीली में अची कावड़ की घरवारी जी वेईरा फकीर के दड़का नहीं निकिरे तो डरी वई तो असां जे दर ते आयो टाइम खराब थी वही पांजो काम कर। फकीर तो तू साफरी करे हलो रब तुझे कुदरत जे मथा हैरान आयो समाल जे मथो हलाकत सवाल कुछ भी न बचुस भीग थी वयो एतरो भी न बच जो घरवारी के खाराए सके। घरवारी के जी माई साहिबा मां पान के पाले न थो सिगा तो के कीअं पाला तलाक ॾेई छॾी। के पकड़ खैर घरवारी वही बेजाते माई साहबा शादी करे छड़ी कुछ टाइम गुजरन का बाद उआ औरत मुतल्लका शुदा पांजे पोए मुर्स सा घर जी अंदर दस्तरखान ते मानी पिया खाइन फल फ्रूट पैसे वाला या सूदो ही मुर्स भी हो। वरी दरवाजा खटको आवाज आयो, गरीब आया मिस्कीन आया अल्लाह जे नाले जो सवाल है। इन मुर्स चो घरवारी के पैसा भी खणा कुछ मानी खणी करे इन फकीर के ॾेया जॾहिं उहा औरत मानी खणी करे पैसा खणी करे दरवाजे ते पहुती आहे, दरवाजो खोले करे जो फकीर के खैरात ॾे भजंदो आयो खैर तो आहे उतारी फकीर खांडनिया छा गाल आहे औरत रोई करे थी चवे काई गाल नाहे इहो फकीर जेको मुझे दर पे आयो आहे इहो मुझो अगुणो मुर्सो आहे। थोरो ॾाढिया जेको दौलतमंद हो जेको पैसे वारो हो वडेरो हो शाहूकार हिन शोर जो को छा गाला एड़ी का गाल त ना है। चैमू के वो जमानो याद आयो एकड़े वेले इन मुर्स सा गड वेही करे मानी पे खावा एकड़ो फकीर दरते आयो अची करे चीमा गरीबा मिस्कीना अल्लाह जे नाले जो सवाल हुयो त वडो पैसे वारो दुनिया दौलत वारो हुयो फकीर के दरका ॾेई भजाए छॾी। अज अल्लाह जे शान ते हैरान आया उहो ई मुंहिंजो मुड़स आहे अज फकीर थी मुंहिंजे दर ते आयो आहे। माई रोई करे किसो पई करे उन जो मुड़स पोयो उहो भी रोए पियो जी तू छो थो रोए जी जेको फकीर तव्हांजे दर ते आयो जंहिंखे तव्हां धिकारे छॾियो उहो फकीर मां आहियां। अल्लाह की इनकलाब वठी आयो किसी को बादशाह कर दे किसी को ताज सुल्तानी किसी को ताज सुल्तानी
किसी को भीख दर दे मेरे मौला तेरा मर्जी जिसे चाहे जिधर कर दे। बयान में बेपरवाह है ये दुनिया वारन जे खास पैकेज में बुधायो समझो था ना अल्लाहु अकबर कबीरा असद बिन करब बादशाह उन्वान हो तमो जो नबी आयो था बाद में या तज़कुर वक़्त में शुरू है ही तमीद रखी तो जे ज़हन के दोस्तन में त चवणी सोचे तो पयो पूरी दुनिया ते तुझी हुक्मरानी हुजे काश तू अरब अजम जो बादशाह हो जे यो सोचे करे फौज लश्कर कभी करे हमला शुरू के मुल्कन जा मुल्क फतह कई फतह कंदे कंदे मदीने शरीफ से आयो मदीने के फतह की पांचो पुत्र मोहम्मद बिन करब उनके गवर्नर बनाए चढ़े पुत्र के जी ई मदीनो तुझे हवाले तू हुक्मरान नहीं अमाम माता है पान हलो यमन वापस कुछ दिन खां बाद खबर प्योस मदीने वारन बगावत करे तुझे पुत्र मोहम्मद बिन करब के कत्ल कयो हे कावड़ में अची वयो पूरी दुनिया जो बादशाह असद बिन करब अरब अजम ते हुक्मरानी करन वारो कसम खणी खणी करे तो चवे हाने मदीने के नाहे छड़नु मदीने के गारत करनो आहे मदीने के तबाह करनो आहे मदीने जे फसलन के कटनो आहे बागात के सारणो आहे मारन के मारनो आहे कसम खणी खणी करे ई बादशाह इया थो चवे फौज कढई लश्कर कढई यहूदो नसारा उनके खबर पजी वही रास्ते में निकली आया ओ असद बिन करब काढो जो तो इरादो क्यों थी काढे भी ने असद बिन करब कावड़ में चयो मदीने वारन मुझे पुत्र के कत्ल कयो मदीने वारन के नाहे छड़ऊ मदीने के ने तो नाबूद करो है यहूदो नसारा मिन्नतू प्या करने आलिम होया वदा वदा ए बादशाह खुदा जे वास्ते रुक जी वही बादशाह मदीने ते हमलो न क जाए बादशाह नुकसान में ने बादशाह करे कामयाब न थी दे बादशाह कावड़ में आयो असद बिन करब जो मदीने में कह रहे जेको मुकाबलो कदो बुधो दुनिया जा मुसलमानो ई वाक्यो 750 साल मुझे नबी का अग जो वाक्यो आहे 750 साल फेरिया फेरिया मुझे नबी जो तज़कुरो जारी रब्बे काबा जो कसम असद बिन करब पहुंचे केर मुकाबलो कंदो यहूदो नसारा तौरात इंजील खणी आया तौरात जा वर्क खोलिया विया इंजील जा वर्क खोलिया विया ज़बूर जा सफ़ा खोलिया विया ओ बादशाह मदीने में त कोई ना है असा जे तौरात में गवाही असा जे इंजील में गवाही असा जे ज़बूर में गवाही हे मदीनू ताजदार नबी जो मदीनू हे मदीनू इमामुल अंबिया जो मदीनू हे मदीनू बीबी आमना जे लाल जो मदीनू हे मदीनू अब्दुल्ला जे लख्त जिगर जो मदीनू हे मदीनू दारुल हिजरत मदीनू बादशाह एकड़ो नबी दो मक्के में पैदा थी दो मदीने में हिजरत कंदो उन जो देश है दारुल हिजरत है बादशाह तू कामयाब न थी ने यमन जो बादशाह पूरी दुनिया रे हुक्मरानी करन वारो पांचे पैरन ते पी रयो अखिन में पानी आयो दिल में ईमान अचियो सा ओ यहूदो नसारा यो नबी जे करे सच्चो नबी हुंदो मदीने ते हमलो न कंदो सा बुधो दुनिया जा मुसलमानो मुझो नबी आयो तना है मुझो पैगंबर आयो तना है 750 पीरियो वाक्यो आहे काफर आहे मुशरिक आहे मुझे नबी जो नालो बुधाई रहम दिल थी वयो थोरो जोर सा चो सुभान अल्लाह अल्लाह से जेको जोर सा सुभान अल्लाह चे दुनिया जे चक्कर में कडी बैतुल्लाह जे चक्कर में लगाए आहे कोई बैतुल्लाह ज़ियारत करने वारो थोरो डाडा एक मर्तबा चौंदे तो मजो ईंदो
आया बादशाह बस न थो करे मां एकड़ो जुमलो अर्ज करे विच में बादशाह रामदिल थी वियो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तज़किरे के बुधी जंग मुल्तवी की काफिर मुशरिका हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विलादत भी ना है एडो असर मुझे महबूब जे नाले के है बरकत है रब काबा जो कसमा मुझो पैगंबर बरकतन वारो पैगंबर होयो के ना होयो पेरन का वठी करे सर मुबारक ताई मुझो पैगंबर बरकत ही बरकत है अल्लाहु अकबर कबीरा बादशाह पीर चेतो पे दुनिया वारो मां गवाही थोड़िया इन पैगंबर जे मथा मां ईमान आंदो आहे अल्लाहु अकबर मां गवाही थोड़िया जे करे मुझे जमाने में आयो उन जा कदम चुमींदस मदद कंदस इन नबी जो गुलाम थी विंदस बादशाह अगते तो वधे मदीने शरीफ में मंजिला बिल्डिंग तैयार तो कराए मंजिला बंगलो तो तैयार कराए एक